बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल साल खां वठी जेको आहे सो पंहिंजी पाकिस्तान जी हिकिड़ी कंपनी आहे केन्ज़ो एजी, उन जो वॾो नालो थी वियो आहे ॿिजनि जे करे। ख़ासि तौर ते उन्हनि हिकिड़ो अहिड़ो प्रोडक्ट ॾिनो जंहिंजो नालो VR111 वैराइटी। उन ते हिकिड़ी वीडियो छॾे चुको आहियां, अॻ में बि काफ़ी मुंहिंजी वीडियो बि मौजूदु आहिनि पुराणियूं। त उन जे करे हीअ कंपनी सफ़ा अप थी वई ऐं हिन जो नालो जेको आहे सो तमामु हाई लिस्टुनि में अची वियो। त हिन वक़्तु जेको आहे सो वरी 2022 में हिननि नओं बीज आंदो आहे KZ181, जंहिंमें हू दावा कंदा त हीअ पिंक फ्री वैराइटी न आहे, यानी हिन ते पिंक बि अची सघे थो, ग्लाइसोफेट फ्री बि कोन्हे को, हिन खे डुआल गोल्ड तव्हां हणी सघो था, ग्लाइसोफेट हिन ते इस्तेमालु कोन्ह थींदी। ऐं उहा बि मूं ट्रायल तौर ते अब्बास फार्म ते हीअ वैराइटी लॻाई आहे। तव्हां कैमरा जी मदद सां ॾिसो त जेका चवण जो मक़सदु या हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त हिन में ॼम जी सलाहियत 72 हुई ॿिज में, ऐं किथे बि जेको आहे सो अड़ी कोन्ह थी आहे। ख़ासि तौर ते पंजाब जे कंपनी जे ॿिज जी वॾियूं कंप्लेनूं थियूं आहिनि ऐं जिथे किथे जेको आहे रेडियो लॻी पिया आहिनि, आबादगार जो ॿिज ॼमनि कोन्ह पिया। बहरहाल केन्ज़ो एजी जो जेके ॿिज आहिनि उहे 72 ॼमनि पिया, उन्हनि में अञा अहिड़े क़िस्म जो का बि कंप्लेन किथां रिपोर्ट कोन्ह थी आहे सिंध लेवल ते। बाक़ी हाणे ॾिसणो आहे त छा हिन जी पैदावारी सलाहियत केतिरी आहे, उहो त तॾहिं डायग्नोस थींदो जॾहिं अगस्त सेप्टेम्बर महीना ईंदा या आफ्टर हार्वेस्टिंग, यानी ख़तमु थियण खां पोइ ख़बर पवंदी त हिन में छा पैदावार आहे, हिन जी पैदावारी सलाहियत वधीक आहे, हिन ते पेस्ट प्रेशर केतिरो आहे, ॿिया मर्द केतिरा अचनि था। फिलफोर ते हीअ जेका जंहिं वणनि में असां बीठा आहियूं, हिननि खे वणनि खे अॼु 13-14 ॾींहं लॻभॻि थी चुका आहिनि, लॻाइणो पी विया आहिनि। ऐं उन खां पोइ तव्हां पोज़ीशन ॾिसो त तक़रीबन जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में 95% जेको आहे सो हिन जो ॼम थी चुको आहे। हिन में एॾी का गोथ घणी कोन्ह थी आहे, किथे को दाणो थींदो आहे, इहो त ज़मीन जो या बरख जो या ककड़नि जो कमु आहे, त इहो थींदो रहंदो आहे। बाक़ी हू मजमूई तौर ते जेकॾहिं कैमरा जी मदद सां ॾेखार दोस्तनि खे त हीअ फ़सुलु जेको आहे सो तव्हांखे बहितरीनु नज़र ईंदो। अलाह ताला बरकत विझंदो। उन करे दोस्तनि सभिनी खे गुज़ारिश आहे त बाबा जॾहिं ॿिज कायो त कोशिशि इहा कयो त उन्हनि में ॼम हुजे, ॼम वारी वैराइटी वठो, उनखे पाण टेस्ट करे उन खां पोइ उनखे लॻायो। पाणी जी एॾी हालत लॻी पई आहे क्राइसिस जे करे, सॼो आबादगार हर माण्हू परेशान आहे त वण कायूं त उहे निपायूं कीअं। छो जो तव्हां ॾिसो पिया त हीअ अप्रैल महीनो सॼो जेको आहे सो हिन में का बहितरी पाणी अचण जी कोन्हे। उन करे बराए महिरबानी जेके बि दोस्त ॿिज काइनि था उहे कोशिशि इहा कनि त कंहिं ज़मींदार खां ॿिज वठनि या कंहिं अहिड़ी कंपनी भली खां वठनि ॿिज जंहिंजा ॿिजनि जी सलाहियत ॼमण जी बहितरीनु हुजे, जिन में का कंप्लेन न अचे। छो जो पंजाब जूं एतिरियूं कंपनियूं आहिनि जंहिंजा जेके ॿिज आहिनि बिल्कुलु ॼमनि कोन्ह पिया ऐं माण्हुनि जा 2 हथ मथे ते आहिनि। ऐं जाम कंप्लेनूं ख़ासि करे मूंखे त व्हाट्सअप ते माण्हू ॿुधाईंदा यार फलाणी कंपनी जो ॿिज लॻाएसीं, फलाणी जो लॻाएसीं, ॼमे कोन्ह पियो। उन करे 72 ज़मींदार उहो आहे। ऐं अॼु बि चवां थो, अॻु में बि चवंदो आहियां त पंहिंजो ॿिज पाण रखे, कणिक जो हुजे, वणनि जो हुजे, तूरे जो हुजे, सरें जो, पंहिंजो ॿिज पाण रखो। इन में तव्हांजी भलाई आहे। जीअं तव्हांजी जेको आहे त ॼम में तव्हांखे तकलीफ़ न थिए, तव्हां ज़हनी तौर ते तयार जो टेंशन तव्हांखे न थिए। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।